अस्सलाम वालेकुम दोस्तों, मां तव्हांजो होस्ट वहाब इमाराती। असां सां गॾु आहे हे ॾिसो मैडम रूबी अली। अस्सलाम वालेकुम गाइस, छा हाल आहे? ठीकु आहियो? ख़ुशि आहियो? चाक चङा भला आहियो? साईं असां वञूं पिया रिकॉर्डिंग जे लाइ, जीअं तव्हांखे ॿुधायोसीं। ऐं ऑन द वे आहियूं, वञूं पिया ब्लू वाटर। ब्लू वाटर वो ॾाढी ख़ूबसूरत लोकेशन आहे, मुंहिंजी फेवरेट आहे। आई तो भई। अच्छा, तव्हांखे उस्ताद घणा साल थी विया आहिनि यूएई में? यूएई में तकरीबन लॻभॻि 2 साल थियण वारा आहिनि। तव्हांजी जेका फेवरेट जॻह आहे उहा कहिड़ी आहे यूएई में? कहिड़े कहिड़े प्लेसिस तव्हांखे पसंदि आहिनि जिते तव्हांखे मज़ो ईंदो आहे घुमंदे? मूंखे मेरिकल गार्डन वणंदो आहे, सिर्फ़ु सभ खां फेवरेट उहो आहे। पर इहो आहे त उहो 3-4 महीना हूंदो आहे, पर उहो मूंखे वणंदो आहे छो जो उते दुनिया जो हर गुल आहे, एॾो ख़ूबसूरत आहे, मतिलबु चौधारी गुल ई गुल आहे, ख़ूबसूरती आहे, ॾाढो वणंदो आहे मेरिकल गार्डन, मुंहिंजो मोस्ट फेवरेट आहे। ऐं मरीना बि सुठो आहे। बाक़ी हूं त पूरो यूएई माशाल्लाह ॾाढो ख़ूबसूरत आहे, हिन में को शक न आहे। हर कुंड कुर्श हिते जी ॾाढी सुठी आहे, माण्हू हिते जा ॾाढा सुठा आहिनि। ऐं जिते सभ खां वधीक इंसाननि सां, जानवरनि सां, माण्हुनि सां इंसाफ़ थिए न, उहो प्लेस सम्झो हूं ई अल्लाह ताला जी उते रहमत हूंदी आहे, बरकत हूंदी आहे। सो यूएई हूं ई ख़ूबसूरत आहे, ॾाढो सुहिणो आहे। ऐं ॾुखे वक़्त में यूएई मूंखे सहारो ॾिनो, अल्लाह आसरो त अल्लाह जो आहे, पर कुझु अहिड़ियूं जायूं हूंदियूं आहिनि, सो मुंहिंजो हूं ई फेवरेट आहे पूरो यूएई। अच्छा, यूएई में या पाकिस्तान में बि हर इंसान जा के ख़ासि दोस्त हूंदा आहिनि, जेके हमदर्द दोस्त हूंदा आहिनि, जेके एहसास रखंदा आहिनि। ऐं जेके ॾुखे वक़्त में दिलि चवंदी आहे त उहे उन्हनि खां मदद वठिजे, उनखे हेल्प लाइ चइजे। या कॾहिं मूड हूंदो आहे इंसान जो, उहो तकलीफ़ में हूंदो आहे, ॾुख में हूंदो आहे, त दिलि चवंदी आहे त उहे हुजनि गॾु त कचहरियूं कजनि। सो अहिड़ा की तव्हांजा ख़ासि माण्हू दुबई में या पाकिस्तान में? पाकिस्तान में बि मुंहिंजो हिकिड़ो ख़ासि दोस्त आहे, जेको माना मां कंहिं बि ॾुखे महिल में उनखे ई फ़ोन कंदी आहियां। जॾहिं लास्ट टाइम बि मुंहिंजो एक्सीडेंट थी वियो, मां रोड ते हुयमि ऐं मूंखे धक इलाही लॻल हुया ऐं मुंहिंजी गाॾी जो फुल एक्सीडेंट थी वियो हुयो, त मां पंहिंजे मूंखे फैमिली खां पहिरीं जेको दोस्त यादि ईंदो आहे उहो आहे जानज़ेब अली, जंहिंखे मां प्यार में काका चवंदी आहियां। उहो मुंहिंजो बेस्ट फ्रेंड आहे ऐं इलाही सुठो दोस्त आहे, मुंहिंजे दिलि जे इलाही क़रीब आहे ऐं इलाही नाइस पर्सन आहे। हमेशह जॾहिं पाकिस्तान में कंहिं मसइले मसाइल में या हू कंहिं ख़ुशी में, गमी में, जेको बि माहौल हूंदो आहे, या मुंहिंजी फैमिली जे बि उहो वेझो आहे, या मुंहिंजी फैमिली सां जेको माण्हू अॼु ताईं मिलियल आहे उहो जानज़ेब अली आहे। बाक़ी कंहिं बि माण्हू मुंहिंजी फैमिली सां न आहिनि मिलिया, ना मुंहिंजी सिस्टर सां, ना मुंहिंजे बाबा साईं सां बि न मिलियो हुयो, पर हे उहो वाहिद शख़्स आहे जेको मुंहिंजे बाबा साईं सां बि मिलियो हुयो, मुंहिंजी अम्मा सां बि मिलियल आहे। सो हू आहे। ऐं हिते यूएई में हिकु त तव्हां आहियो, गॾु आहियो, तव्हांजो साथ इलाही, हालांकि ॿियो वरी आरिफ, साबिर, जेके मुंहिंजी फैमिली मेंबर्स आहिनि। उन्हनि खां अलावा मुंहिंजो हिकिड़ो दोस्त आहे, हुनजो नालो कोन खणंदसि, मां हुनजो नालो कोन खणंदसि। सो मुंहिंजे ॾुख सुख तकलीफ़, मूंखे अल्लाह न करे राति जो अधु राति कोई बि मसइलो हुजे, मां हुन शख़्स खे बेझिझक कॉल करे सघंदी आहियां। बल्कि हिकु दफ़ो जी ॻाल्हि ॿुधायां, मां लाइव हुयसि, हुन टाइमनि में मां पनिशमेंट्स कंदी हुयमि, त मां हिकु दफ़ो पनिशमेंट कयां पई त उन में मुंहिंजो पैर स्लिप थी वियो, पेर में मुंहिंजे धक लॻी वियो, त हुते लाइव ॾिसे पियो। त मां रहंदी आहियां शारजा में, हो रहंदो आहे दुबई में। उतां दुबई मां हुनखे कॉल बि कोन कई आहे, हिन ॾिठो ते लाइव मूंखे धक लॻी वियो आहे ऐं मां बसि पोइ लाइव यकदमि बंदि कई, छो जो रतु एॾो तेज़ हुयो पेर में, जो मां छा ॿुधायां। पोइ मां अञा उहो रखियो आहे, हिनजी कॉल आई आहे त मां हुनजी कॉल कोन खई, छो जो मां हुन में लॻी पई हुयसि हिनखे साफ़ करण में, रतु बंदि करण में, ताकी थी वञे। त पोइ जॾहिं मां कॉल कई त मूंखे चई त मां पहुचण वारो आहियां ऐं तूं परेशान न थी, तोखे धक लॻो आहे न। मतिलबु चवण जो मक़सदु इहो आहे त मां हुन माण्हू खे पंहिंजो मसइलो ॿुधायो बि कोन्हे, हुन दोस्त खे मां शेयर बि कोन कयो आहे, हुनखे चयो बि कोन्हे अचण जे लाइ, ऐं हो हुतां निकितो आहे ऐं मुंहिंजे चवण खां पहिरीं मूं वटि पहुतो, मूंखे हॉस्पिटल खणी वियो, मूंखे पट्टी वग़ैरह कराई पेर में। उहो ॾींहुं आहे, अॼोको ॾींहुं आहे। ऐं यूएई में मुंहिंजो उहो हिकिड़ो ख़ासि दोस्त आहे जेको मुंहिंजे दिलि जे इलाही वेझो आहे, मुंहिंजे दिलि जे इलाही क़रीब आहे। जैसा एहतराम जो, इज्जत जो रिश्तो आहे, जो इज्जत जो प्यार, जैसा गॾु तव्हां हूंदा आहियो त तव्हां बेधड़क बेखुटका थी घुमंदा आहियो, तव्हां दुनिया जी परवाह न आहे। मूंखे बिल्कुलु, मूंखे ख़बर आहे हू मूंसां गॾु आहे न, बसि मां हिते ख़ुशि आहियां, मूंखे माना को टेंशन न आहे। सो अल्लाह साईं हुनखे हयाती ॾे, अल्लाह साईं हुनखे ख़ुशि रखे, छो जो अहिड़ा रिश्ता, अहिड़ा दोस्त
मिलण तमामु मुश्किल हूंदा आहिनि, छो नसीब वारनि खे नसीब मिलंदा। वारनि खे मिलंदा आहिनि। दौलत शोहरत ॿियूं टियूं शयूं तव्हां सभु कमाए वठंदा आहियो, पर जेके नथा कमाए सघो न अॼुकल्ह जे दौर में, अफ़रा तफ़री जे दौर में, उहा आहे दोस्त, उहा आहे सुठा माण्हू जेको तव्हां अर्न नथा कयो। मनी अर्न करे सघो था, कुझु बि करे सघो था, पर सुठा साथी मिलण, दोस्त मिलण ख़ुशि नसीबी आहे। मां हर जॻह ते जिते बि हूंदी आहियां उहो माण्हू मूंखे मिलंदा आहिनि। हुते मां हूंदी हुयमि, मुंहिंजी फैमिली हुई, या जहांज़ेब जी ॻाल्हि पई ॿुधायां, या सोनू हूंदो हुयो मुंहिंजो ख़्यालु रखंदो हुयो। हिते आई आहियां, आरिफ आहे, साबिर आहे, तव्हां आहियो, ऐं मुंहिंजो हू हिकिड़ो ख़ासि दोस्त आहे। सो अलाह जो शुक्र आहे, अलाह साईं मूंखे इलाही सुठनि माण्हुनि सां नवाज़ियो आहे, जेको मुंहिंजे ॾुख सुख में मूंसां गॾु बीठा आहिनि। मां कंहिं बि तकलीफ़ में मुब्तला आहियां, मूंखां पहिरीं उन्हनि खे मुंहिंजी परवाह हूंदी आहे। इहा अलाह जा मुंहिंजे मथां वॾा एहसान आहिनि। अवा ॿुधी थो, साहब ॿुधी थो, मता चई त असां तव्हांजो ज़िक्र नथा कयो, तोखे यादि नथा कयो। ॾिस असांखे हर पल यादि आहे मुंहिंजा सोणा। ॿुधी छॾ, हा ज़माने खे नथा ॿुधायूं, पर तूं त सम्झी थो, तुंहिंजो ज़िक्र पियो हले। कीअं आरिफ? मुझे फैसलो भी कयो। वाह, फैसलो फैसलो ॿुधी। हा, हिन जो फ़ैसिलो कयो, हिन पाण पंहिंजो पाण सां कयो न। वरी हुनखे कॉल बि कई आहे, हिन कॉल कई आहे, हिन कॉल करे हुनखे दाह ॾिनी आहे। लाज़मी दोस्त आहे, तव्हांजो दोस्त आहे, मुंहिंजो बि दोस्त आहे। ख़बर आहे न, अदा जेको तो चवंदा कॉल तव्हां करे कंदासीं। ख़बर यार उस्ताद तू भी खुदा जो मां ॾिस मुंहिंजे साम्हूं तू चई त तू आर्टिस्ट माण्हू आहे, करे छॾ। मुंहिंजा बाबा, तू चई यार 500 लाइ कई। मुंहिंजा गुॾा, मुंहिंजा बच्चा, मुंहिंजी ॻाल्हि ॿुध पहिरियों। गाइस जेके असां मुल्क में रहूं था त 500 हुआ थींदा न। बाबा उहो टॉपिक अलग आहे, ही टॉपिक अलग आहे। ॾिस तो उनखे छॾ फिलहाल, उनखे छॾ फिलहाल। हा सही ॻाल्हि आहे। उहो टॉपिक ॿिए व्लॉग जो आहे, उहो बाद में थींदो, उहो थी वियो कंप्लीट। अच्छा, हाँ, वो हिन टॉपिक में हिन व्लॉग में नहीं दो, हिन जो व्लॉग जो अलग टॉपिक आहे। हाँ ठीकु आहे, इहो भले। उस्ताद जी, अॼु पंहिंजे आवाज़ में कलाम ॿुधा असांखे। ॾाढी बेसरी आहियां मां। छो ही लॉन्ग रूट ते हलूं था पिया, ड्राइव ते हलूं था पिया, मज़ो कंदो ॾाढो। मूंखे यादि ई कोन्हे सॉन्ग। मुझे सदते वरी वरो मां बुके डो पिरी चरियो आया वरी तुझी तस्वीर सां करे गालियूं, तुझी तस्वीर सां करे गालियूं, पाण ही पाण सां विड़ियो आहियां, पाण ही पाण सां विड़ियो आहियां, तू ही आवाज़ ॾे किथे आहीं, बहस नियत करण अजायो आ, बहस नियत करण अजायो आ, जोर के दो हवा लगायो आ, मुंह जॾहिं को ॾियो जलायो आ। हिकिड़ो माण्हू ई आहे एतिरो। हिकिड़ो माण्हू आहे अचणो पर, हिकिड़ो माण्हू ही आहे अचणो पर, मूं सॼो घर खेले सजायो आ, मूं सॼो घर जेले सजायो आ, जोर केॾो हवा लगायो आ, मूं जॾहिं को ॾियो जलायो आ। वाह वाह। छिनी भला मां कीअं छॾियां, छिनण जो ही न प्यार आ, तुंहिंजी त याद सां भरल मुंहिंजो ही वार वार आ, छिनी भला मां कीअं छॾियां, पियां मगर अखियुनि में ई तूं जो ई खुमार आ,
तुंहिंजी त याद सां भरियल मुंहिंजो ही वार वार छिनी भला मां कीअं छॾियां दर्दन सां मिलो दर्द खां पुछो छा दर्द जुदाई थींदो ॾींहुं राति क़यामत हूंदी हो महबूब जे विसड़ी वेंदो वाह 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 मुझे दर्द जी परवाह न कंहिंखे काइया मूंखे बि हलाई दोजे दुनिया ठाहिया मूंखे बि हलाई दोजे दुनिया ठाहिया उस्ताद जी आज मज़ो आयो तव्हांखे ॾाढो मज़ो पियो अचे ॾे सुकून साबिर जा कलाम बि तव्हां ॿुधा तव्हांजो कुझु मौसीक़ी मुंहिंजी रूह मां चवंदी आहियां रूह जी ग़िज़ा आहे मुंहिंजी रूह खे इलाही सुकून मिलंदो आहे मां जॾहिं मौसीक़ी ॿुधंदी आहियां मां इलाही गहराई सां ॿुधंदी आहियां हिन में ज़म थी वेंदी आहियां तव्हां झुंगार बि कई अॼु ॾाढी बेसरी आहियां मां मूंखे ख़बर आहे दोस्तो असां सां गॾु हुयो असांजो उस्ताद रब नवाज़ ख़ान जंहिंजो रमज़ो तव्हां ॿुधियो हिकिड़ो मिनट नहीं छोड़ेगा ये इनके छो छेड़ियो सो लोकेशन ते असां पहुची चुका आहियूं ऐं हाणे कंदासीं सिस्टम खे हिते वाइंड अप वरी अॻिते पोइ वरी तव्हां सां मिलूं था सो आरिफ खे निंड अची वई आहे पाण ॾिसी सघो था ऐं उमेद आहे तव्हांखे पसंदि आयो हूंदो अल्लाह हाणे जान न छॾींदो